रब तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। ए ईमान वारो अल्लाह जे दर ते तौबा कयो, ताइब थियो, गुनाहन जी माफ़ी वठो। अल्लाह जे दर ते माफ़ी तलबगार थियो, पर तौबतन नसूहा। एड़ी तौबा कयो, एड़ी तौबा कयो जे तौबा का बाद में को गुनाह बाकी न रहे। आने तुझी दिल न चवे तो गुनाह ने वञा, तुझो ख्याल न पैदा थे तो गुनाह कया, बदकारी जो तस्वुर भी पैदा न थे। जदे इहा नियत तुझी पैदा थी, अल्लाह फरमायो असा रब्बुकुम अय्युकफ्फिर अन्कुम सय्यिआतिकुम। अल्लाह इन तौबतन नसूहा जे बदले तुझा हर ही गुनाह बख्शे माफ फरमाए चलींदो। जेके भी गुनाह कयई, जेके भी खताऊं कयई, जेके भी ऐब कयई, जेके भी अल्लाह जो बेफरमानियों कयई, जेके भी अल्लाह जो नाफरमानियों कयई, रब जे हुक्मन के भञई, कुरान बुधी अमल न कयो हुयई, हदीस बुधी मुंह मोड़ियो हुयई, जेके गुनाह कयई, जेके खताऊं कयई, अल्लाह जो फरमाए मुझे दर ते मोट कने मां अल्लाह वरी याद न ॾियारींदो आ तो छो गुनाह कयई, छाला गुनाह कयई। रब फरमाए तो मुझे दर ते ईंदे मां अल्लाह एड़ो मेहरबान आया, एड़ो बख्शणहार आया, एड़ो बाजारो आया जो वरी ऐब ॿुधाईंदो न आया, सत्तारो आया, ढकणहार आया। पर बिहारी तू ऐब करी, बिहारी तू गुनाह करी, बिहारी तू खताऊं करी, पर रब तो फरमाए हिक दफो मोट कर, हिक दफो मु अल्लाह दे हलिया, मुझे दर ते ईंदे बख्शिश तलब कंदे मां अल्लाह एड़ो मेहरबान आ जो पहिरें लम्हे तुझा हर ही गुनाह बख्शे माफ करे छड़ींदो आहियां।